नाज़रीन अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त दादू में 6 ॾींहं अॻु पुरसरार नमूने फोत थी वियल बेवा औरत खे मिल्कियत जी तकरार तां भाइरनि पारां क़त्ल करण जो इंकशाफ थियो आहे। ॻोठ अला ॾितो चांडियो में बेवा औरत लतीफ़ा जी पुरसरार फोतगी वारे मामले बाबति छिड़काईंदड़ इंकशाफ थियो आहे। बेवा औरत जी धीउ हीअ सेशन जज दादू खे शिकायत करण संदसि भाइरनि मथां क़त्ल जो इल्ज़ाम लॻाए छॾियो आहे। अमड़ अॻे बि मामे गुलाम नबी ऐं ॿिनि माइटनि खां मिल्कियत जी तकरार सबबि तहफ़ुज़ लाइ अदालत पहुती हुई। अदालत ते नोटिस वठी अमड़ जी क़ब्र कुशाई करे जवाबदारनि खिलाफ़ क़त्ल जो केस दाख़िल करे इंसाफ़ कयो वञे। नाज़रीन अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त दादू में 6 ॾींहं अॻु पुरसरार नमूने फोत थी वियल बेवा औरत खे मिल्कियत जी तकरार तां भाइरनि पारां क़त्ल करण जो इंकशाफ थियो आहे। ॻोठ अला ॾितो चांडियो में बेवा औरत लतीफ़ा जी पुरसरार फोतगी वारे मामले बाबति छिड़काईंदड़ इंकशाफ थियो आहे। बेवा औरत जी धीउ हीअ सेशन जज दादू खे शिकायत करण संदसि भाइरनि मथां क़त्ल जो इल्ज़ाम लॻाए छॾियो आहे। अमड़ अॻे बि मामे गुलाम नबी ऐं ॿिनि माइटनि खां मिल्कियत जी तकरार सबबि तहफ़ुज़ लाइ अदालत पहुती हुई। अदालत ते नोटिस वठी अमड़ जी क़ब्र कुशाई करे जवाबदारनि खिलाफ़ क़त्ल जो केस दाख़िल करे इंसाफ़ कयो वञे।